अम्मा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा जाहिदा उम्मुल मोमिनीन अफीफा कायनात मरियम इस्लाम मुजी अम्मा असाजी अम्मा मोमिनन जी अम्मा मुजी अम्मा शायर फरमाए थी हिकड़े दिहाड़े मुझो आका आयशा जे हुजरे में आयो मुझो घोट आयशा जे हुजरे में आयो मुझो रहबर आयशा जे हुजरे में आयो मुझो आका आयशा जे हुजरे में आयो मुझो मुर्शिद आयका जे हुजरे में आयो मुझे मथे जो ताज आयशा जे हुजरे में आयो रहमतुल लिल आलमीन आयशा जे हुजरे में आयो शाफिए महशर आयशा जे हुजरे में आयो साकिए कौसर आयशा जे हुजरे में आयो अल्लाहु अकबर कबीरा मुझी अम्मा शान फरमाए थी जरे मुझी नजर मुझे साईं जे वज़ुहा वारे चेहरे ते पई मां डिठो साईं जे चेहरे ते मुर्क है साईं जे चेहरे ते खुशिया दिल में ख्याल आयो आयशा अज वाह जो मौके थई जो घुरणो थई आका का घुरी वठ सवाल करनो थई आका का सवाल करे वठ का डिमांड करनी थई आका का डिमांड करे वठ जे मां पंहिंजे आका जे खिदमत में आयम फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मोजा साईं मोजो अब्बो तहां ते कुर्बान मोजी अम्मा तहां ते कुर्बान साईं नंढड़ो अर्ज़ा नंढड़ी गुज़ारिशा नंढड़ी डिमांड साईं अर्ज़ कबूल पे मुझे आका फरमायो आयशा चओ साथी चे मुझी अम्मा साईं फरमायो साईं मां आयशा जी दिल थी चे अज ता पंहिंजा रहमत वारा हथ त खणो काइनात जे अल्लाह का मां आयशा जे लाइ का दुआ त घुरो वाह मां आयशा तुझे शान जो के मुकाबलो कंदो खुदा जो कसम मुझे साईं पंहिंजा रहमत वारा हथ खया मुझो साईं रब खे बादाए थो ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह ओ मुझा हन्नान अल्लाह ओ मुझा मन्नान अल्लाह ओ मुझा वासिउल मग़फ़िरा अल्लाह ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जे अगन गुनाहन के माफ कजाए ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जे पोयन गुनाहन के माफ कजाए ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जा उए गुनाह जेका आयशा का अनजान में थो ओ मुझा अल्लाह माफ कजाए ओ मुझा अल्लाह मुझे आयशा जा उए गुनाह जेका आयशा का जानी मानी थी मुझा परवरदिगार उन्हन के भी माफ कजाए तवज्जो कजाए महेश रे वारो तू जो ईमान ताज़ो थी पवंदो मुझे साईं पंहिंजी दुआ के खत्म कयो जरे मुझे साईं जी रहमत वारी निगाह अम्मा आयशा ते पई अम्मा आयशा बुरके पई अम्मा आयशा खिले पई अम्मा आयशा बहके पई मुझे साईं फरमायो आयशा खैर ता है खिले छोटी बुरके छोटी तुझे चेहरे ते खुशी छोआ मुझी अम्मा साईं फरमायो ओ मुझा साईं हेड़ी दुआ घुरी थव इन दुआ जे करे आयशा डाडो खुश हा मुझे आका फरमायो आयशा इन दुआ जे करे खुश हा मुझा साईं मां इन दुआ जे करे खुश हा मुझे साईं फरमायो आयशा मां मोहम्मद करीम के अल्लाह जे इज्जत जो कसम अल्लाह जे अजमत जो कसम अल्लाह जे जलाल जो कसम अल्लाह जे किबरियाई जो कसम आयशा मां मोहम्मद करीम पंहिंजी हर नमाज खां पोइ पंहिंजी उम्मत जे लाइ काइनात जे अल्लाह का इहा ई दुआ घुरंदो नारा तकबीर शान अम्मी आयशा आयशा मां त पंहिंजी हर नमाज खां पोइ पंहिंजी उम्मत जे लाइ परवरदिगार खां इहा ई दुआ घुरंदो हाणे सोचो त सही मुंहिंजे आका जो पंहिंजी उम्मत सां केतिरो प्यार हो अल्लाह जो कसम असां ॾींहों ॾींहुं अॻिते था वधूं पोइ ते नथा हटूं गुनाहनि खां पोइ ते हटूं न अॻिते वधणो आहे कूड़ खां पोइ ते अॻिते वधणो आहे व्याज खोरी खां पोइ ते हटूं न अॻिते वधणो आहे
इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियूं था, दावत। मां साथियुनि खे चवंदो आहियां, मके वारनि मुंहिंजे साईं खिचो, असां तोखे अल्लाह जो नबी मञण जे लाइ तयार न आहियूं, नथा मञूं तोखे अल्लाह जो नबी। तूं पंहिंजे अल्लाह खे चओ त तुंहिंजो अल्लाह असांजे मथां अज़ाब नाज़िल करे। कुरान जी आयत जो तर्जुमो कयो, हमारी तवज्जो कजाए। तो नथा मञूं, पंहिंजे अल्लाह खे चओ जो अल्लाह असांजे मथां अज़ाब नाज़िल करे। अल्लाह अकबर कबीरा। मां बारहा चयो आहे, मुंहिंजो आका त रहमतुन वारो नबी हो न, खुदा जो कसम, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझे आका त न ॻाल्हायो, मुझो आका ख़ामोश रहियो। वारे तवज्जो कजाए, मुझो आका ख़ामोश रहियो, लेकिन रब ॻाल्हायो। रब फरमायो जिब्रील जी मुझा रब जलील। ये कुरान जी आयत वन मुझे महबूब जे खिदमत में जनाब जिब्रील आयो। कुरान जी ही आयत खड़ी है, तवज्जो कजाए। वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। जिन जो अंदर कुरान बुधी ठरे, सुभान अल्लाह मोहब्बत वारी। बाबा को पुलिस न छड़े, बियो मौलवी न छड़े। तो थोड़ो हिनन के बदे एहसास थे ना, भाई सुन सोलो ना है ये में बब्बर टे टे चार चार भाई महाराज गुलाम साहब गलायो तकरीबन 10:30 हैदराबाद बैठो। मां तकरीबन 1:30 बजे निकतो हां, वरी लारकाने पहुतो हां, वरी तैयार थियो हां, वरी सखर जुमो पढ़ायो। उन खां पोइ वरी ताज़ियत कुछ रखियलूं, दुआऊं रखियलूं, सॼा चक्कर ॾेई वरी उतां निकतो हां। मुसलसल सफ़र वरी हाणे तव्हां वटि पहुतो हां। हितां बयान करे वरी लारकाने वञणो आहे। आराम थियो न थियो, बैग खणी आहे, वरी हैदराबाद जी तरफ़ सफ़र आहे। थकिजी तां पिया एतरी तंग सुभान अल्लाह चवराणिया ताईं ख़बर पई त बयान करणु सोलो न आहे। कुछ मौलविन जा पगर निकरन, कुछ बुधंदर जा पगर निकरन त ख़बर पई घणे में सौ आहे न बाबा। मां में को पुलिस न छॾे, ॿियो मौलवी न छॾे। अब ॻाल्हि सम्झ में आई? पुलिस वारो पुलिस में नौकरी, ॻाल्हि अचानक यादि अची वई त बयान कया। दोस्तनि खे चई यार मुंहिंजी पघार मां पूरत नथी थिए, पुलिस नौकरी में मज़ो न आहे, छॾियां थो। वो तुझी मर्जी, छॾे तो छॾ, बिस्मिल्लाह। नौकरी छॾियईं। हिकमत खानो खोली, हिकमत खानो। अब दवाखानो समझो था, दवाखानो हिकमत खानो। पहिरां बोर्ड हणी छॾियईं, को कंप्यूटर पर रखी, बोर्ड ते लिख रही त जंहिं शख़्स जो मां इलाज कयुमि उन खां 300 वठंदुमि, फीस 300। ऐं जंहिंजो मां इलाज न करे सघियुमि, मां उनखे पंहिंजे तरफ़ां 1000 मोटाए ॾींदुमि। हिकिड़ो वकील साहब वञे पियो, बोर्ड खणी पुलिस वारो वारे में आयो, ॼास वखड़। अस्सलाम वालेकुम। वकील साहब मां आयो हां, मुझे वक्त जो जायको खत्म थी वियो। हकीम साहब जी वे कंप्यूटर की कंप्यूटर जी साईं जी 22 नंबर बक्स खोल, इनमें का दवा पिया, दवा गड बबुजू ने के पिया। उन 22 नंबर बक्स खोलियो, दवा कड़ी हिकड़ी बुझी न जे वात में विदई हुन जी। हकीम साहब जे पेट्रोल जे तो के लख लख मुबारक हो जन तो जे वात जो जायको मोटी आवा कड 300। अब नाराज नथी थे, अब समझो था न। वकील जो पुलिस वारो मल हणी वियो, ठीक आ, सुभाणे थे घबरायो न, हिसाब पूरो करणो। ॿियो ॾींहुं थियो, आयो अस्सलाम वालेकुम। हकीम साहब मुझी याददाश्त बिल्कुल खत्म थी वई, दिमाग कम ही नथो करे, सफ़ा के बाबे कंपाउंडर जी। हकीम साहब 22 नंबर बक्स खोल, दवा कढण के बबुजू पिया जी। हकीम साहब ये दवा वात जे जायके जी आ जी, मुबारक तो जो याददाश्त मोटी या कढ 300 रुपया। वकील जो कम हणी वियो, ठीक आ, सुभाणे वरी उथियो, वरी उठियो ने थियो, पक्को कम करे आयो वकील। ई बितन के हथ ॾेई ॾेई हकीम साहब जी 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 मुंहिंजी नज़र खत्म थी वई। चेबा वे वठी वियारी, चेबा माफ़ कजां, इन जो इलाज मूं वटि कोन्हे, ईद में थो विदई पैसा घणी। चेबा हे वटि 1000, 4000 ॾिनई 500। उन जो वरतो ॾिसी हकीम साहब हे त 500 थी, मूंखे कॾु 300 मुबारक थी, अल्लाह नज़र पे मोटाए ॾिनो। सब पुलिस आ पुजी नथा सघूं बाबा, ॻाल्हि सही सिधी। बड़ी पासो पासो वड़ी जान छड़े में पुलिस न छड़े, बि मौलवी जे सुभान अल्लाह न चलो, मां बि न छड़ींदो मां। ॻाल्हि सही, पोइ सुभान अल्लाह मोहब्बत वारी। हां
ऐ सुभान अल्लाह में सवाबी सवाब अल्लाह जो सुभान अल्लाह चमदो आवाज नबी में ओतरो परवरदिगार सवाब लिखराइंदो रहंदो। हाँ और तवज्जो कर वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िब